नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व लक़द यस्सरनल क़ुरआन लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुद्दकिर। मुंहिंजा अज़ीम मुसलमान भाइरो, जीअं त 5 पारा इन खां अॻे असां ख़ुलासो बयानु कयो क़ुरान मजीद जो, अॼु 6 पारे जो ख़ुलासो तव्हांजे साम्हूं मुख़्तसर रखंदासीं। 3 ॻाल्हियूं अहम बयानु कंदासीं। सभ खां पहिरीं ॻाल्हि सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुतालिक़। यहूदिन साज़िश कई सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे सलीब ते टंगण जी ऐं सूली ते लटकाइण जी ऐं क़त्ल करण जी साज़िश कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमायो वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम। अल्लाह रब्बुल आलमीन उन जी साज़िश खे नाकाम करे छॾियो। न हू क़त्ल करे सघिया, न सलीब ते चाढ़े सघिया, बल्कि असां उनखे आसमान ॾांहुं खणी वरितो। अल्लाह साईं पाण ॾांहुं खणी वरितो सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे। वलाकिन शुब्बिह लहुम फरमाई त ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जहिड़ो ॿियो को शख़्स हो जंहिंखे उन्हनि सूली ते चाढ़े छॾियो ऐं क़त्ल करे छॾियो। अॼु यहूदीन ऐं ईसाइनि जो ॿिन्ही जो नज़रियो कौल ग़लति फ़हमी ते मबनी आहे। ॿई सम्झंदा आहिनि त सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम सलीब ते जान ॾिनी। हालांकि इहो ग़लति कौल आहे। क़ुरान जे मुताबिक़ क़ुरान खे ॾिठो वञे त सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िंदा आहे, कहिड़ी कैफ़ियत में आहे, खाइण पीअण उनजो छा आहे ऐं कहिड़े तरीक़े सां उनजी ज़िंदगी गुज़री रही आहे, इहो अल्लाह रब्बुल आलमीन खां अलावा को नथो ॼाणे। सिर्फ़ु असांखे एतिरी ख़बर आहे जो क़यामत खां पहिरीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में वापसि ईंदा। इहो अक़ीदो आहे हर मोमिन ऐं मुसलमान जो। ॿी ॻाल्हि इन पारे में बयानु कई वई अंबिया जे हवाले सां। अल्लाह साईं फरमायो त असां तव्हां खां पहिरीं यानी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां पहिरीं पैगंबर असां मोकिलिया, कई नबी मोकिलियासीं। अल्लाह साईं नाला बयानु कया, सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम, सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम, सैयदना याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम, कई अंबिया जा नाला ज़िक्र कया अल्लाह रब्बुल आलमीन। पोइ फरमाई त इन रसूलनि खे मोकिलण जो मक़सदु हिकु ऐं हिन पैगंबरनि खे मोकिलण जो मक़सदु छा हो? मक़सदु इहो आहे त असांजी हुज्जत क़ाइमु थी वञे। सुभाणे क़यामत जे ॾींहुं को शख़्स ईअं न चए त असां वटि हिदायत वारो केरु आयो न, असां ॾे को रहनुमाई ॾियण वारो न आयो, बल्कि असां ते ज़ुल्म कयो वियो, ज़्यादती कई वई, असांखे ख़बर ई न हुई। अल्लाह साईं हुज्जत क़ाइमु करण जे लाइ अल्लाह साईं पैगंबरनि खे मोकिलियो ऐं आख़िरी पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियईं ताकि हुज्जत क़ाइमु थी वञे। केरु इहो बहानो न करे त असां वटि पैगंबर न आया, अल्लाह जो पैगाम न पहुतो। उन खां पोइ इन पारे में कलाला जो मसइलो बयानु कयो वियो। क़ुलिल्लाहु युफ़्तीकुम फ़िल कलाला। अल्लाह से फरमायो कलाला जे बारे में तव्हां खां सवाल था कनि। कलाला मीरास जो मसइलो आहे, यानी तक़सीम माल, विरासत करणु। को शख़्स दुनिया में हलियो वञे, उनजी विरासत तक़सीम करणु, माल तरको तक़सीम करणु, उहो कहिड़े तरीक़े सां तक़सीम थींदो, उन में हिकु शख़्स कलाल आहे। कलाला जी माना ऐं मफ़हूम इहो आहे त उहो शख़्स जेको दुनिया में हलियो वञे, न उनजी औलाद हुजे ऐं न पीउ मां उनजा ज़िंदा हुजनि। दुनिया में हलियो वियो, न औलाद उनजी विरासत में हिसेदार आहे, न ई पीउ मां, यानी उहे बि दुनिया में न आहिनि, त उनजी हिसेदार केरु थींदी? उनजी हिसेदार भेण थींदी। उन भेण जो हिसो बयानु कयो वियो त भाउ जे मिल्कियत ऐं माल मां जेको छॾे वियो, उनजी तक़सीम अहिड़े तरीक़े सां कई वेंदी जो भेण खे अधु हिसो ॾिनो वेंदो उनजे माल जो। ऐं जेकॾहिं भेण फ़ौत थी वई आहे, उनजो माउ पीउ न आहिनि ऐं उनजी औलाद बि न आहे, त पोइ भेण जे हिसे मां जेको माल उनजो रहिजी वियो दुनिया में, उहो पूरो उनजे भाउ खे माल मिलंदो। इहो शरीयत फ़ैसिलो कयो आहे। भेण माउ पीउ न हुजे ऐं भेण बल्कि माउ पीउ न हुजे, औलाद न हुजे, इहो फ़ैसिलो कीअं कयो? इहो मफ़हूम कीअं हासिलु कयो असां कलाला मां? इहो ईअं हासिलु थियो जो कलाला जो हिसो अल्लाह से क़ुरान मजीद में बयानु कयो आहे त भेण खे हिसो मिलंदो।
पर जेकॾहिं ॾिठो वञे त आम जेका विरासत कई वेंदी आहे, जेकॾहिं औलाद आहे त पोइ भेण खे हिसो नथो मिले, यानी पुटु आहे त भेण खे हिसो नथो मिले, ऐं जेकॾहिं पीउ मां मौजूदु आहिनि तॾहिं भेण mahrum थी थिए। त इन करे मालूम थियो त कलाला मां मुराद उहो शख़्स आहे जंहिंजो औलाद बि न हुजे ऐं माउ पीउ बि ज़िंदा न हुजनि। जे इहा सूरत हाल आहे त इहो कलाला आहे, इन जी विरासत ॿिए तरीक़े सां थींदी, जेको तरीक़ो बयानु कयो वियो। त इहो मुख़्तसर विरासत जो मसइलो इन पारे में बयानु कयो वियो, जेको अहम हो, जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन बयानु कयो, कुलिल्लाहु युफ्तीकुम फिल कलाला। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ त अल्लाह रब्बुल आलमीन फतवा थो ॾे, यानी अल्लाह ताला कलाला जो मसइलो बयानु थो करे। त मालूम थियो त इहो मसइलो अहम हो जंहिंखे हिन पारे में बयानु कयो वियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह साईं मुकम्मल क़ुरान सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहि अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब।